पहिरीं नायला, पोइ निमुरता ऐं काल वरी नौशीन। हेकर त दिल थी चवे त न्याणियुनि जा नाला नून सां शुरू ई न कजनि, पर ॻाल्हि रुगो इन्हनि टिनि ताईं महदूद हुजे तॾहिं बि न। थींदो छा आहे जॾहिं बि का ख़ुदकुशी थींदी आहे असां वटि, हिकिड़े ॾींहुं अख़बार में वॾी ख़बर ईंदी आहे, सोशल मीडिया ते दाहूं थी वेंदियूं आहिनि, वीडियोज़ अची वेंदियूं आहिनि, तस्वीरूं अची वेंदियूं आहिनि, सुसाइड नोट हथु थींदो आहे, ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते अख़बार जी ख़बर माइक्रो थींदी वेंदी आहे, केस फाइलनि में दफ़न थी वेंदो आहे, ऐं आहिस्ते आहिस्ते थी उहा ॻाल्हि ख़त्म थी वेंदी आहे, एसि ताईं जो वरी को ॿियो वाक़ियो थींदो आहे, का ॿी ख़ुदकुशी थींदी आहे। आउं इन्हनि टिनी सबबनि ते ॻाल्हाईंदुसि, पर समाज सां न, ॿियनि माण्हुनि सां न। आउं ॻाल्हाईंदुसि उन्हनि नायला, निमुरता ऐं नौशीन सां जेके अञा पढ़ी रहियूं आहिनि, जिन अञा ताईं ख़ुदकुशी नाहे कई। हा, त तव्हांखे अचनि था ख़ुदकुशीअ जा ख़्याल तॾहिं जॾहिं तव्हांजो मार्कूं घटि थियूं अचनि। छा मार्कूं घटि अचण जो इहो ई हल आहे त ख़ुदकुशी कजे? छा तव्हां सम्झो थियूं त तव्हांजे ख़ुदकुशी करण सां मार्कूं तव्हांखे वधीक मिली वेंदियूं? पर आउं त इहो चवंदुसि त जेकॾहिं का छोकिरी मार्कूं घटि अचण जे करे ख़ुदकुशी करे थी त उहा दर हक़ीक़त वधीक मार्कनि जे लाइक़ु आहे ई कान। पंहिंजो पाण खे हारायो न। जेकॾहिं तव्हां सां नाइंसाफ़ी थिए थी, यकीनन नाइंसाफ़ी थींदी हूंदी, ऐं इन मामले में न रुगो छोकिरियुनि पर छोकिरनि सां बि थींदी आहे। पर छोकिरा जीअं त समाज उन्हनि जो आहे, मर्दाणो समाज आहे, उन जे करे उन्हनि ते दबाव घटि हूंदो आहे ऐं उन्हनि जे बनस्बत तव्हां जूं दिलियूं नरम हूंदियूं आहिनि। पर इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां ख़ुदकुशी करे छॾियो। तव्हां उन जे ख़िलाफ़ रेज़िस्ट करियो, आवाज़ उथारियो। ही सोशल मीडिया जो दौरु आहे, ही ग्लोबल फैमिली जो दौरु आहे, ही ख़ुदकुशी जो दौरु न आहे। हिन में घुटिजी घुटिजी मरण जी गुंजाइश आहे ई कान। ऐं ॿियो सबबु, तव्हां ख़ुदकुशियूं करियो थियो तॾहिं जॾहिं तव्हांखे कोई ब्लैकमेल करे थो। केॾे न अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो हिकु ब्लैकमेलर हथां हार खाई तव्हां ज़िंदगीअ क़ुर्बान थियूं करे छॾियो। उहो उस्ताद बि थी सघे थो, असांखे ख़बर आहे। उहो तव्हांजो क्लास फेलो बि थी सघे थो। उहो तव्हांजो समाज जो को बि ॿियो नाकारा ऐं ख़राब क़िस्म जो फ़र्द थी सघे थो। पर छा ख़ुदकुशी ई इन जो हल आहे? ख़ुदकुशी करण सां छा ब्लैकमेलिंग ख़तम थी वेंदी? नथी थिए। तव्हां ब्लैकमेलिंग जूं राहूं हमवार करियो थियूं। दरअसल मूंखे ख़बर आहे जेकॾहिं तव्हां आवाज़ उथारींदियूं, तव्हां ॻाल्हि कंदियूं त तव्हांजे वालिदैन समेत ॿिया के बि फ़र्द तव्हां सां गॾु न बीहंदा। मूंखे ख़बर आहे त असांजो समाज शऊर जे उन ॾाके ते अञा न आहे जिते कंहिं छोकिरीअ खे जेकॾहिं को ब्लैकमेल करे त उन सां गॾु अमली तौर ते बीहनि। ईअं नथो थिए। उनखे बदनाम कयो थो वञे, उनखे हिसायो थो वञे, उनखे ख़्वार कयो थो वञे। पर वरी बि बहसियत हिकु पढ़ियल लिखियल शागिर्दियाणीअ जे छा माठ रहणु, हिसजी वञणु ऐं ख़ामोश रहणु या फाइनली सुसाइड करणु इहो जुगाए थो? त इहो न आहे। समाज कुझु बि सम्झे थो, पर इन खे बदिलाईंदो केरु? ज़ाहिर आहे त तव्हां ऐं कंहिं ॿिए जो इंतज़ारु न करियो। तव्हां पाण पंहिंजे पाण खां शुरूआति करियो।
उथी खड़ा थियो। ऐं टियों ऐं आख़िरी सबबु उहो त तव्हांखे थी वञे थो कंहिंसां प्यार ॾोहो कोन्हे, एहसासनि ऐं जज़्बनि जे लाइ एहतराम आहे। हर इंसान चाहींदो आहे त उन जी ज़िंदगी सुठी गुज़रे ऐं अहिड़ो समाज जिते मर्द जी बादशाही हलंदी हुजे उते उहा औरत ई ख़ुशनसीब हूंदी आहे जंहिंजो मर्द उन सां ताउन कंदड़ हुजे, उन सां प्यार कंदड़ हुजे। सो शयूं तव्हांखे ख़ूबसूरत लॻनि थियूं ऐं पोइ इन्ही ख़्वाहिश जे पुठियां जेकॾहिं कंहिं बि चहिरे में तव्हांखे तव्हांजो आइडियल नज़र थो अचे त पोइ तव्हां सम्झो थियूं त तव्हांजी ज़िंदगी इतां ई शुरू थी थिए ऐं इते ई ख़त्म। इहा ॻाल्हि ख़राब बि कोन्हे, पर वरी बि आउं इहा ॻाल्हि कंदुसि त इंसान जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो विज़न हुजणु घुरिजे, हिकिड़ो मिशन हुजणु घुरिजे। अहिड़ो विज़न, अहिड़ो मिशन जेको कंहिं घटि में घटि हिकु फ़र्द खां शुरू थी ऐं हिकु फ़र्द ते ख़त्म न थिए। ऐं असां जंहिं पुठिते पियल समाज में रहूं था उते इन जी तमामु घणी ज़रूरत बि आहे। असांखे सेक्रीफाइस करिणो पवंदो, असांखे क़ुर्बानी ॾियणी पवंदी। जेकॾहिं तव्हां ईअं न कंदियूं, तव्हां जेकॾहिं घर छॾे वेंदियूं या फाइनली तव्हां ख़ुदकुशी कंदियूं त छा थींदो? तव्हां छा थियूं सम्झो त माइट पंहिंजे छोकिरियुनि खे छॾे ॾींदा त उहे वञी प्यार जा परણા कनि। ईअं न थींदो, बल्कि तव्हांजे ईअं करण सां जाम सारियूं अहिड़ियूं ज़हीन छोकिरियूं जेके पढ़णु चाहिनि थियूं माइट उन्हनि खे रोके छॾींदा। इहो हिकिड़ो ग़लति तासुरु वेंदो समाज में। त पंहिंजी ज़िंदगीअ खे वक़्फ़ करियो, पंहिंजी ज़िंदगीअ खे सिर्फ़ु आइडियल ताईं ऐं हिकिड़े फ़र्द ताईं महदूद न रखो, कंप्रोमाइज़ करियो इते कंहिं वॾे मक़सद जे लाइ। जाम सारनि बेपहुच, बेसहारा ऐं हीननि माण्हुनि खे तव्हांजे हथ जी, तव्हांजे ॾढ जी, तव्हांजी मदद जी ज़रूरत आहे। तव्हां सां आख़िरी ॻाल्हि इहा त ॼाणूं था त ख़ुदकुशी उहो ई कंदो आहे जंहिंखे पंहिंजी ज़िंदगीअ सां मोहबत हूंदी आहे। हू न चाहींदो आहे त हिकिड़ो भेरो मिलियल ज़िंदगी ऐं उहा ज़िंदगी जेका कंहिं बि वक़्तु ख़त्म थी सघे थी उहा एतिरी ज़लील हुजे, एतिरी ज़िलत भरी हुजे, एतिरी ॾुखी हुजे। उहे एहतजाजन ख़ुदकुशी कंदा आहिनि, पर ईअं न आहे। ऐं वरी बि चवंदुसि त जेकॾहिं इन्हनि टिन्ही सबबनि जे करे कंहिं बि छोकिरीअ खे ख़ुदकुशीअ जो ख़्यालु थो अचे त उहा ॼाणे वठे त हुन जे अंदरि हिकिड़ी अहिड़ी सुठी ऐं अहिड़ी बाकिरदार ऐं बाज़मीर छोकिरी मौजूदु आहे जंहिंखे समाज जी ज़रूरत आहे, जंहिंखे समाज जी अशद ज़रूरत आहे। ऐं इहा ॻाल्हि यादि रखो त जेके ख़ुशियूं, जेके हक़ तव्हांखे हासिल न थी सघिया आहिनि उहे तव्हां पंहिंजे ईंदड़ नसुल ताईं ट्रांसफ़र करण जे लाइ, उन्हनि खे ॾियण जे लाइ तव्हांजो जीअरो रहणु तमामु ज़रूरी आहे। जियो उन्हनि जे लाइ। ऐं हिकिड़ी ॻाल्हि वालिदैन साथियुनि सां बि करणु चाहींदासीं त वालिदैन साथियो, सिर्फ़ु ॿार ॼणे छॾणु वालिदैनियत न आहे, पर उन्हनि जी तरबियत, उन्हनि जी रहनुमाई हिकु फ़न आहे, हिकु अहम मज़मून आहे। सो पंहिंजे ॿारनि खे सम्झण जी कोशिशि करियो। जेके बेसम्झ आहिनि उन्हनि खे नसीहत करियो, उन्हनि जी तरबियत करियो। पर जेके बालिग़ आहिनि, जेके वॾा आहिनि, उन्हनि सां दोस्ती रखो, उन्हनि सां दोस्ताणो रवैयो रखो त जीअं उन्हनि सां घटि में घटि के अहिड़ा मसाला थियनि था त उहे फाहे खाइण खां पहिरीं तव्हां ताईं पहुचनि। यादि रखो त जेकॾहिं को ॿार औलाद
तव्हां वालिदैन सां नथो ॻाल्हाए, उन सां मसइलो शेयर नथो करे ऐं उन खां मरी वञण खे तरजीह थो ॾिए, ख़ुदकुशी खे तरजीह थो ॾिए, त इहा वालिदैननि जी नाकामी आहे। सो उन्हनि सां दोस्ताणो रवैयो रखो, उन्हनि जे मामलनि खे सम्झो ऐं उन्हनि जी रहनुमाई करियो, उन्हनि सां प्यारु करियो। असांखे उमेद आहे त असां जूं ॻाल्हियूं तव्हां ताईं उन ई वज़न सां पहुची वियूं हूंदियूं जंहिं नियत सां, जंहिं सोच सां असां तव्हां ताईं पहुचाइणु चाहियूं आहिनि। इन ई दुआ सां मोकिलायूं था त शाल वरी का नाइला न थिए, का निम्रता न थिए, का नौशीन न थिए, असां जूं नियाणियूं पढ़नि ऐं अॻिते वधनि। महिरबानी।